अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा सिकंदर खान हाणे राणी ऐं मंठार के गोरे हथ करे वठंदो। छा नवाज़ हाणे शेरदिल जे मथां घणो ज़ोर रखंदो त तूं राणी ऐं मंठार के गोरे हथ कर। छा शेरदिल हाणे राणी ऐं मंठार के गोरे हथ करे वठंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾिसण वारा दोस्तों। वीडियो के आखिर तक ॾिसो थी सके मुंहिंजे यूट्यूब चैनल मेरे व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बैलेंस न करंदो काफ़ी असां न्यूज़ चलावंदा थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वञो टाइम वेस्ट करण करें हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सिकंदर खान जेको वॾे खान खे साफ़ चई त बस तोखे हाणे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। बस तमामु जल्द जेको राणी मंठार मूंखे मिली वेंदी। उन खां बाद रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान जो कंध झुकाए ऐं उन जो कंध वढे तव्हांजे कदमनि में उछलाईंदुसि। वॾे खान चवंदो त हा सिकंदर पुट बस तूं ईअं ई कर। बस तमामु जल्द जेको आहे राणी ऐं मंठार खे गोरे हथ कर। उन खां बाद रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान खे मारे ऐं पोइ सुकून वारी ज़िंदगी गुज़ारींदासीं ऐं पोइ रेस बालाजी खान खां सभु हिसाब किताब पूरा कंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रेस शाहनवाज़ जेको आहे शेरदिल खे साफ़ चई छॾींदो बस तोखे हाणे घर में कॾहिं बि न वेहणो पवंदो। तोखे हर हाल में राणी ऐं मंठार खे गोरे हथ करणो पवंदो। छो जो अगरि जेकॾहिं तूं उन्हनि खे हथ न कयो त पोइ रेस बालाजी खान अहिड़ो त कमीनो आहे जो न्याणी मथां कॾहिं बि रहम न कंदो ऐं उन न्याणी खे मारे मंठार खे मारे पंहिंजी दिलि ठारींदो। शेरदिल चवंदो त रेस शाहनवाज़ बस तूं परेशान न थी, मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि। पर मूंखे यकीन आहे त राणी ऐं मंठार मूंखे मिली वेंदा ऐं मां उन्हनि खे गोरे हथ करे वठंदुसि ऐं पोइ उन्हनि खे तव्हांजे हवाले ज़रूरु कंदुसि। रेस शाहनवाज़ चवंदो त शेरदिल इहा तव्हांजी महिरबानी थी जो तव्हां असांजो साथ ॾियो पिया ऐं तव्हां राणी ऐं मंठार खे ॻोल्हण में असांजी मदद कयो पिया। पर इहा तव्हांजो थोरो मां सॼी ज़िंदगी न लाहे सघंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो शेरदिल ऐं सारंग जेको आहे हाणे वञी सही मंठार ऐं राणी खे ॻोल्हण लाइ निकिरी पवंदा ऐं जॾहिं हू निकिरंदा पोइ उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त राणी ऐं मंठार जेको आहे गुलबार वटि आहिनि ऐं पोइ हू गुलबार वटि ईंदा ऐं गुलबार सां ॻाल्हाईंदा ऐं पोइ गुलबार जेको आहे उन्हनि खे मंठार सां मिलाईंदो। पोइ शेरदिल बि मंठार सां मिलंदो त ऐं पोइ मंठार जेको आहे हिन जो साथी थी वेंदो ऐं पोइ हिन जो बि ग़ुलाम थी वेंदो ऐं पोइ शेरदिल सां गॾु थी वेंदो। दोस्तों उमीद है कहाणी ईंदी खे पसंदि खे ॾींदा इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।